नाज़रीन, मां आहियां अवां जो मेज़बान राणा शेर मोहम्मद पंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हां सां मुखातिब आहियां ऐं जेको असां सिलसिलो शुरू कयो आहे त अचो त सिंध सां मिलूं। इन सिलसिले में अॼु असांजा महिमान आहिनि अली नवाज़ नाज़ सोलंकी साहब, जेके फ़न जी दुनिया में उन्हनि जो तमामु घणो नालो आहे ऐं खोड़ सारे टीवी ड्रामनि में कमु करे रहिया आहिनि। फ़क़ीर अली नवाज़ नाज़ सोलंकीअ जो जनमु 1964 में फेब्रुवरी जी 7 तारीख़ ते पडीदन वासी अली मुराद सोलंकीअ जे घर में थियो आहे ऐं प्राइमरी ऐं मैट्रिक जी तालीम जेका आहे इन्हनि पडीदन मां ई हासिलु कई आहे ऐं उन खां पोइ जेके नौशर फिरोज़ जे कॉलेज मां इन्हनि इंटर जी तालीम हासिलु कई आहे ऐं फ़न जी दुनिया में इन्हनि जो केतिरनि ई सालनि खां जेको आहे उहो अमली तौर ते कमु करे रहिया आहिनि। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, अव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी। तव्हांजो बचपन जेको आहे पडीदन में गुज़रियो आहे, नंढपिण जेके तालीम ऐं उन सां गॾोगॾु तव्हां नंढपिण जेको गुज़रियो आहे उहो तव्हांजो कीअं रहियो? अल्हम्दुलिल्लाह, वॾी महिरबानी तव्हांजी राणा साहिब जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। हालांकि सिंध जे अंदरि जेको आर्टिस्ट, अदाकार, फ़नकारनि खे, शाइरनि खे, अदीबनि खे ऐं सहाफ़ियुनि खे जेको इज़त ऐं हक़ूक़ मिलणु खपे उहो न मिली सघियो आहे असांखे, जेको असांजो राइट आहे। पर तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे घुरायो। असां पंहिंजी फ़न जी जेका जी शुरूआत आहे उहा पंहिंजे घर खां कई हक़ीक़त में, छो त असांजो वाल साहब अली मुराद ख़ान पंहिंजे वक़्त जो शौक़िया गवयो हो। माना उन टाइम में बि बाबा साईं वटि इंडिया जो हारमोनियम हो जेको वॼाईंदो हो ऐं पोइ उन सुरनि जे उन तार में असांखे करंट लॻो ऐं पोइ असां जॾहिं पढ़ाई शुरू कई पंहिंजी त हीउ हिकिड़ो इश्क़ हूंदो आहे ऐं पोइ इश्क़ में वरी इताअत हूंदी आहे मालिकनि जे तरफ़ां। हीअ कंहिंजी वस जी ॻाल्हि न आहे, छो त जीअं प्रैक्टिकल ऐं थ्योरी में फ़र्क़ु आहे एतिरो फ़र्क़ु आहे। हिकिड़ा माण्हू किताब पढ़ी वेंदा आहिनि पर हिकिड़ा वरी प्रैक्टिकल हूंदो आहे, उहो वधीक उन्हनि जो तजुर्बो हूंदो आहे। त इहो सोशल ऐं जेको असांजो वर्क शुरू थियो उहो पंहिंजे घर खां शुरू थियो असांजे फ़न जो। उन खां पोइ 5 दर्जे में असां जीअं निकितो 6 क्लास में पहुतासीं हाई स्कूल पडीदन में, त उते असां वटि तमामु उन दौर में, हालांकि हिन दौर में बि हुजणु खपनि, असांखे स्टेज ड्रामा ऐं स्टेज ड्रामा एॾा बहितरीनु कयासीं जो उमर मारवी, ससुई पुनू, इन्हनि जा किरदार कयासीं असां। ऐं पोइ अल्हम्दुलिल्लाह जॾहिं असां मैट्रिक में पहुतासीं त उहो स्टेज असांजा अञा मथे आया। पोइ ज़िले लेवल ते वियासीं असां। पोइ जॾहिं नवाबशाह ज़िलो हुयो असांखे नवाबशाह बि उस्तादनि मोकिलियो, उते बि असां उन वक़्त में सर्टिफिकेट एवॉर्ड हासिलु कया। पोइ जॾहिं सिंधी चैनल खुलिया त उते असांजे क्लास फेलो असांजा दोस्त जॾहिं उते एंट्री थिया त हुननि चयो त तव्हां में टैलेंट आहे, तव्हां छो ख़ामोश आहियो। ऐं पोइ असां उन दोस्तनि जे सहारे सां सीनियर आर्टिस्ट असांजा लाला शहबाज़ दुरानी, उन सां असां कमु कयो, मनान अब्बासी सां असां कमु कयो ऐं एस भट्टी साहिब सां असां कमु कयो, ज़ुल्फ़कार बुर्दीअ सां असां कमु कयो ऐं काफ़ी आर्टिस्टनि सां जेतिरो उतां असां सिखियासीं। हक़ीक़त में सीनियर असांजा जेको आर्टिस्ट आहे उन्हनि वटूं इहे वॾा हिकिड़ा यूनिवर्सिटियूं आहिनि। जे असां इहा सोच रखूं त इन्हनि वटूं वॾी सिखिया वरितीसूं ऐं मिली आहे ऐं असांखे उहो हक़ु मिलियो आहे। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त नवाबशाह ताईं बि तव्हां वियो ऐं हींअर तव्हां टीवी में जेके अदाकारी करे रहिया आहियो ऐं तव्हांखे भला हिन लाइफ में मज़ो अचे पियो? तव्हांजी ज़िंदगी जेका आहे उहा ड्रामनि जे हवाले सां जेका आहे उहा जेका गुज़रे पई त इंजॉय कयो पिया? ऐं वॾे में वॾो त ख़ुशि इन करे या ख़ुशकिस्मत जो इन पासे वञी मां ॿियनि ऐबनि खां ऐं गुनाहनि खां परे रहियुसि। हिन फील्ड में सवाइ मोहबत खां ॿी का बि शइ न आहे। तव्हां 24 कलाक वेहंदो फ़नकार सां, आर्टिस्ट सां, तव्हांखे मोहबत मिलंदी। हू पंहिंजो दर्द सीने में लिकाए ऐं तव्हांखे ज़रूरु ख़ुशि कंदो। सही। अच्छा, हीअ ॿुधायो त तव्हां खोड़ सारनि स्टेज ड्रामनि में कमु कयो आहे, हींअर तव्हां टीवी ड्रामनि में कमु करे रहिया आहियो, त सभिनी खां बहितरीनु किरदारु जेको तव्हांखे वणियो हुजे उहो कहिड़ो रहियो? किरदार आउं सम्झां थो सभु बहितर आहिनि, पर आर्टिस्ट जंहिं बि किरदारु जंहिंखे मिले उन सां सचाईअ सां निभाए।
जंहिं बि शोबे में हुजे माण्हू जेको बि कमु करे उनखे सचाई सां निभाए ऐं उन सचाईअ में ई वफ़ादारी आहे। कोई यादगार वाक़ियो अहिड़ो जिते को दिलचस्प वाक़ियो हुजे? हा, असां प्यासी धरती सोप हुयो असांजो, उहो असां थर में पियो कयो। उते असांखे थरी ॿोलीअ जी ॿोली जेको सिखिया ॾिनी वई ऐं असांजो सीनियर डायरेक्टर बि हुयो, असांजो मोस्ट सीनियर कैमरामैन हो, उहो असांखे हिकु भेरे जॾहिं असां रिकॉर्डिंग ते वियासीं त थरी ॿोली ॾाढी अजीब ॿोली ऐं उन में ई असांखे ॻाल्हाइणो पए पियो, सिखणो पियो। राति जो यकीन कयो त ॼण असां PhD पिया कयूं या CS जा पर्चा असांजा, जो राति जो असां उहो स्क्रिप्ट उनखे यादि पिया कयूं त सुबुह जो असांखे इहे ॻाल्हाइणो आहे सीनियर आर्टिस्टनि सां। पोइ उते थरी ॿोलीअ में जॾहिं हिकिड़ी जाइ ते असां वियासीं त मां हिकिड़े खां पुछियो उते दीवान खां त चौकी पियो ॾिए त मां उहो जाॻां बि पियो ऐं मां हुनखे यादि बि कयां पियो त हुन पंहिंजी थरी ॿोलीअ में चए त भाउ तूं अञा हूंगे कोन। आउं परेशान थी वियुसि, छा अहिड़ो थो चए हूंगे कोन। मां कुझु ॿी ॿोली सम्झी मूं चयो हाणे को अहिड़ो को अलाए छा चई वियो त मूं चयोमांसि चाचा अलाए छा थो चई तूं? तीअं आउं तोखे चयो त अञा तोखे निंड कान थी अचे? हा, निंड कान थी अचे। ऐं पोइ उन मां जुमिले खे यादि कयो, पोइ उन खां ॿोली माना उन्हनि खां बि सिखंदा हुआसीं। तव्हां जेके थरी ॿोलीअ में जेके को अहिड़ा डायलॉग यादि हुजनि उहे ॿुधायो। हा, शहबाज़ दुरानीअ जो पुटु उन ड्रामे में चोर थो थिए ऐं पोइ मां पहिरीं आहियां उते बि। पहिरीं जॾहिं मूंखे वठी था वञनि त मूंखे पेर थो ॾेखारे। शहबाज़ दुरानी वेठा आहियूं असां हिकिड़ी भिट ते, पोइ मूंखे सॾे चए थो हे लखाना, हे सुञा मूंखे, हे मूंखे सुञाणा, हे पॻु कंहिंजो आहे? पॻु सॾींदा आहिनि पेर खे। मां हुनखे चयो ए पॻु तो अरे छोरे जो आहे, ॿियो वरी कंहिंजो आहे? ऐं शहबाज़ दुरानी टप ॾेई उते उथे थो, ए पॻु मुंहिंजे छोरे जो आहे, तूं हक़ी पियो ॻाल्हि करी जाए, रुॻो पियो जुठाणी। मूं चयो बाबा ॻाल्हि आहे पेर तुंहिंजे छोरे जो आहे। सो इन थरी ॿोलीअ ते असांजो या अहिड़े तरीक़े सां ए मासी बेस बाटी खाई आहे न खाई आहे, बाटी सॾींदा आहिनि मानीअ खे, त अहिड़े तरीक़े सां बाई सॾींदा आहिनि अम्मा खे। अहिड़े तरीक़े सां असां घणो सिखियासीं। माना तव्हां थरी ॿोलीअ में बि ड्रामनि में कमु कयो आहे। हींअर जेको तव्हांजो ड्रामो अनेर थी रहियो आहे उन में तव्हां कहिड़ो किरदारु पिया कयो? असांजो हूअं त फिल्मूं टेलीफिल्मूं भगत कंवरराम में असां कमु कयो ऐं उनखां पोइ ग़ुलाम, अंजाम ऐं काफ़ी फिल्मुनि में मोहबतूं ईमानपू असांजो उहो ड्रामो हलियो। उन में मूंखे जोगीअ जो किरदारु हो। उहो ईअं थियो जो हितां असां हिकिड़े दोस्त खां जोगीअ खां 2 नांग बि वरितासीं, जंहिंमें निसार शाह ऐं असां हुआसीं, असांजो सीनियर आर्टिस्ट आहे। पोइ जॾहिं नांग हितां वठी वियासीं, गर्मीअ जी मौसम हुई, पोइ जॾहिं नांग उते असां हुननि सां किरदारु पिया कया त साईं निसार शाह जो किरदारु हो मूंसां ऐं उहो मूंखे मारण जी कोशिशि पियो करे। त उहो नांग जेको अची थो वञे विच ते, त उहो चए थो नांग जे तूं मूंखे मारी त इन खां पहिरीं आउं छो थो ख़तमु करे छॾियां। कुदरती नांग उनजे हथ में मरी वियो, कुदरती मरी वियो। हाणे जॾहिं नांग मरी वियो त असांजी रिकॉर्डिंग हलंदी रही हुन माना मरियल जो नांग ते, त असां बार बार हुनखे एहतियात पिया कयूं त बाबा इहो कोशिशि कयो। उन खां पोइ सरदार असांजो सीरियल हो सन टीवीअ जो, उहो रोड ई कयोसीं असां उते मीर साहब वारनि जो उते वॾो उते आहे कचो, उते लौंग शेख जी रिकॉर्डिंग हुजे, ओरिजिनल सीन करणासीं। बाबा हाणे हिते छा आहे, बाबा हिते तव्हां वटि ईंदा मेरूं, हाणे मेरुनि खे तव्हां मानी ॾींदव तव्हांजा डायलॉग आहिनि। यकीन कयो त उते जॾहिं हुनजे मालिक हुन मेरुनि खे सॾु कयो, उते हिरियल आहिनि हुननि खे 100 मेरुनि जो अचे गॾियो। हाणे असां विच ते असां ख़ौफ़ज़दा थी वियासीं त हाणे मेरुनि ॾेई ॾिसूं जा असां डायलॉग चऊं, पर हू हुननि खे एतिरा चयो, हुननि चयो तव्हां हिननि खे मानीअ जी ड्रगड़ी ॾींदा रहो, तव्हांजे वेझो न ईंदा आहे। पोइ असां इहो जुमिला बि चवंदा रहियासीं, मानी बि उछलींदा रहियासीं हुननि खे। ऐं पोइ जॾहिं हुन हिकिड़ी वॾी कूक कई हुननि जी आवाज़ में, त उहो वरी मेरूं वापसि हलिया विया, माना सेखारियल आहे। पोइ जॾहिं असां हुननि खां पुछियोसीं तव्हां हे हेड़ा जानवर ख़तरनाक, की तव्हां यकीन कयो हर 8 ॾींहं हिननि ॾींहं असां हिननि खे हिकु ई माराईंदा बि आहियूं कुतनि जे हाल, पर उन जे बावजूद बि हीअ असांजे एतिरे चवण में आहे। अच्छा, हींअर तव्हां नौजवाननि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव त नौजवान जेके हिन फन जी दुनिया में अचण जा ख़्वाहिशमंद आहिनि उन्हनि खे कहिड़ो था पैगाम ॾियो?
नौजवाननि खे चवंदासीं त तव्हां जॾहिं तव्हांखे शौक़ु आहे सिखण जो त सिखण खां पहिरियों ॾिसो त छा थो हले पियो। जीअं असांजो प्यासी धरती हिते नौशाद फिरोज़ में रिकॉर्डिंग कईसीं 3 साल, असां नौशाद फिरोज़ जे काफ़ी दोस्तनि खे हुन में अवलियत ॾिनी, अचो सिखण जो मौक़ो ॾिनीसीं, किरदार ॾिनासीं, जंहिंमें मां वरी पहिरीं हुयुसि कुदरती, जंहिंमें मुंहिंजो किरदारु हो पहिरीं जो पीराणो जंहिंजो खणे पेर तुंहिंजो ख़ुदा करे ख़ैर, इहो असांजो तकिया कलाम हो। ऐं मूंसां गॾु ॾातू हो ज़ुल्फ़कार, असांजो बुर्दी दोस्त आहे, सीनियर आर्टिस्ट आहे तमामु, त ॾातू ऐं पीराणे जो तमामु जोड़ मज़बूत हो हिन सोप में। बाक़ी असां सिंध वासियुनि लाइ इहो पैगाम था ॾियूं त सभ खां पहिरें तव्हां अदब कयो, जेतिरो अदब ओतिरो नसीब। कुझु ईअं था चवनि न 8 ॾींहं 15 ॾींहं जॾहिं अचण खां पोइ हू ख़ुदि वरी चवंदा त असां इन्हनि खां वधीक आर्टिस्ट आहियूं, पर जॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां कंहिं पुछो त उस्ताद मंज़ूर ख़ान ई चई त जॾहिं मंज़ूर पवां दुआ कयो त मुंहिंजी ज़िंदगी शागिर्दी में गुज़री वञे, माना हुनखे उस्ताद जी ख़्वाहिश न हुई। असां इहो था चाहियूं त सभु सिंधवासी ऐं मूं समेत कोशिशि कयूं पिया था सिखण जी सिंध वासियुनि लाइ, त असां कोशिशि कयूं त पंहिंजा ॾुख दर्द लिकाए ऐं तव्हांखे ख़ुशियूं ॾियूं, पर उन सां गॾु तव्हांजूं दुआऊं असां सां ज़रूरु खपनि। नाज़रीन, तव्हां असांजे फ़नकार अली नवाज़ नाज़ सोलंकी जी ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त बा अदब बानसीब बे अदब बेनसीब, त जेका नौजवान आहिनि उहे इन शोबे में अचण जा ख़्वाहिशमंद आहिनि, त पहिरियां इन्हनि जो चवणु आहे त वॾनि जो एतिराम कजे ऐं सिख्या वठणु ज़रूरी आहे। भले केतिरो बि टैलेंट छो न हुजे, पर जेकॾहिं लफ़्ज़नि जी जेका अंदाज़ आहे बयानु करण जो उनजी तरबियत वठणु ज़रूरी आहे ऐं पढ़ियल लिखियल हुजणु ज़रूरी आहे। इन्हनि जो इहो चवणु आहे त असांजो पैगाम जेको आहे समूरी सिंध जे लाइ इहो ई आहे त सभई दोस्त ख़ुशि ऐं आबाद हुजनि। नाज़रीन, असां कंहिं ॿिए प्रोग्राम सां वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु वरी ॿीहर तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।